अजूनी सैभं गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच सतनाम सत श्री हरवाह। आज गॾु पढ़ा इन मां सुरोड़ो रखां बिटो अल्लाह नथो जो मंदिर को थाम थमन त्यों गुर का शब्द मन अस्त मन जो पाखाड़ नाव चढ़ तरे प्राणी गुर चरण लगत निस तरे जो अंधकार दीपक बरगास गुरु दर्शन देख मन होए बिगास जो वहाँ उद्यानमय मार्ग पावे त्यों साधु संग मिल जोत प्रगटावे तिन संतन की बाछों धूल नानक की हर लोचा पूर संगत बोलना सत श्री हरवाह। ज्यों मंदिर को थामे थमन त्यों गुर का शब्द मन है अस्थमन। जे कहीं घर जी जाइ खे उनखे थंभ जो आधार ॾिनो वेंदो आहे। हाणे त खणी वॾा वॾा भीम थी पिया आहिनि जंहिंजे करके थंभनि जो आधार घटि थो रहे, पर उन में ओतिरो ई उहो ख़र्च ॿियो अचे थो। त्यों गुर का शब्द मन अस्थमन। जीअं घर जो आधार थंभो आहे, जाइ जो मंदिर मीन्स घर, त्यों गुर का शब्द मन अस्थमन, तीअं मन जो आधार गुरु जो शब्द आहे। गुरु जे शब्द जे आधार मन खे रखंदो त मन सुरक्षित रहंदो, मन बचाव में रहंदो। प्रभु आधार आहे, प्रभु बचाव आहे, प्रभु संरक्षण आहे असांजो। ज्यों पाखाड़ नाव चढ़ तरे प्राणी गुर चरण लगत निस्तरे। जीअं काठ जे नाव में पत्थर तरी वेंदा आहिनि, नाव चढ़ तरे ते प्राणी गुर चरण लगत निस्तरे। हे प्राणी, असां मन में गुरु जे चरणनि जो आधार रखंदासीं। चरणनि खे वचन बि सॾियो वियो आहे निर्गुण उपासना में, पर मन खे स्थिर करण लाइ अस्थूलता जो पहिरियों आधार असांखे नाम जी बख़्शिश वठणी आहे। इन जे लाइ काथे काथे चोथों तुंहिंजो मन पंहिंजे गुरु जे स्वरूप में टिकाव नथो खाए। मुबारक आहे जेकॾहिं सतगुरु ही इष्ट हुजे, पर जो कॾहिं न त भॻवानु विष्णु आहे, भॻवानु शंकर आहे, देवी माता आहे, गुरु नानक साहब आहे, ये जेके आदि देव आहिनि, ये असां इष्ट धारणो करके असां मन खे एकाग्र कयूं। तंहिंखां पोइ सूक्ष्म गुरु जो जेको नाम आहे उहो जपियूं वेही। पर माॻ में चयो उहा मुबारक आहे जेकॾहिं असांजे गुरु जे तस्वर में बि असांजो ध्यानु टिकी वञे त सोने में सुहागो आहे। पर जेकॾहिं स्वरूप न थिए त चरणनि जो कोई रूप न थींदो आहे। इन जे लाइ चरणनि जे ध्यान जो बि इहो महत्व रखियो वियो आहे। चरणनि जो ध्यानु प्राणी गुर चरण लगत निस्तरे, उन में जोड़े रखंदो त मनो हेॾे हेॾे भिटकण खां बची पवंदो। जीअं अंधकार दीपक परगास, अंधकार में दीपक जे ॿारण सां अंधकार हलियो वेंदो। त्यों गुरु दर्शन देख मन होए विगास, मन स्थिर थी पवंदो।
मन एकाग्र थींदो तॾहिं उहा शांती ईंदी, आनंद जी अनुभूति थींदी। गुरु जे दर्शन सां सुबुह गंगा मैया ते वियासीं, संतन बोधासीं, गंगे दर्शनम पुण्यम, गंगा माता जो दर्शन में पुण्य बराबर आहे, दर्शन ही पुण्य आहे, शीतलता ईंदी। तीअं संत जे दर्शन ही पुण्य आहे। साध के संग नहीं कछ घाल, संतन जे संग में वञण सां काई महिनत कान करणी पवंदी शांति जे पाइण लाइ। गुरु दर्शन देख मन होए निहाल। जीअं सूरज जे अॻियां वञण खां पोइ कोई रोशनी उन खां घुरणी कान पवंदी, तीअं संत जे दर्शन सां ई मन खे शांति अची वेंदी। मन खे शांति ईंदी जो मन एकाग्र थींदो। चई संतनि जी थोरो थोरो विषय बदल बि वेंदी पर अस्पष्टी ईंदी वेंदी। चई संतनि जे दर्शन सां पाप नाश थियनि था, यानी पाप जो ख़्यालु नथो थिए। नाश थियण जो मतिलबु उहो दॿिजी था वञनि। जीअं बती ॿारी वई, अंधारो काॾे वियो, दॿिजी वियो, उन में ज़म थी वियो, दॿिजी वियो। तीअं अवगुण गुण ॿिन्ही सां मिश्रित हे संसार जी रचना ठही आहे। गुण दोष सां जड़ चेतन जी जंगम अस्तावर चराचर सृष्टि जी दॿियल रहंदा आहिनि। संतनि जे संग सां उहे जेके असांजा संस्कार आहिनि उहे दॿियल रहंदा आहिनि। पर जॾहिं संग हटी वेंदो त तुख़मी असरु जेको असांजो आहे उहो ज़ाहिर थी पवंदो। संतनि सां दॿिया रहंदा। हा तुख़म जो तासीर बि चङड़नि चयो आहे, सोबत जो क़दुरु बि सियाणनि कयो आहे। तुख़म जो तासीर बि चङड़नि चयो आहे, सोबत जो क़दुरु बि सियाणनि कयो आहे। पढ़ी ॾिस पहलाज जे प्रसंग में। पहलाज जो प्रसंग त पहलाज जो हरनाकश मां तुख़म मां हुयो। पीउ चए पियो हरी हरणाकुश जप, हो चए थो हरी बसि। हाणे हरि जे शब्द सां दृढ़ता जो वासो आहे, सतोगुणी वृत्ति आहे। और हो तमोगुणी पाण खे अहम में आणे पियो त इहा हठ आहे और हुनजो दृढ़ता आहे। त आख़िर सतोगुण मथो वज़न थी वेंदो, हठ दॿिजी वेंदो, हठ दॿिजी वेंदो, तमोगुण दॿिजी वेंदो। अंधारो प्रकाश जे हेठां, प्रकाश सोजर खे अंधारो दॿाए न सघंदो और अंधारो दॿिजी वेंदो प्रकाश जे अंटर में। त नाम निर्मल आहे, ज्ञान निर्मल आहे और संसार जा ख़्याल मलिन आहिनि, उहे दॿिजी वेंदा। ॾिठा विया, केतिरा ई ॾिठा विया। संत जो पासो हटी वियो, साॻा ओढ़ाई रहिया। तंहिं लाइ संतनि चयो आहे हीअ माया परमात्मा जी महाप्रबल आहे, माना वॾे ज़ोर वारी। इन्ही मां बचण जो एकमात्र सरोपर सृष्ट तो उपाउ आहे संत जे साए हेठि रहणु। हाणे संत जे साए हेठि रहणु त संत सां केतिरो गॾु हूंदो या संत केतिरो हुनखे गॾु रखंदो। संत जो सायो माना संतनि जी वाणी वचन, उहे सदाईं मन खे पंहिंजो आधार बणाए रखंदो त बचियो रहंदो, बचियो रहंदो। हे जेके वचन असां कननि जे द्वारा मन असांजो ॿुधे थो, पर मन ॿुधे तॾहिं उहो ॿुधी में जमा थींदो। मन उन खे मञियो त पोइ उहो जमा थींदो। उहो जमा थियल जेको ॿुधी में आहे त ॿुधी वज़ीर आहे, मन राजा आहे। किथे बि काई विषय ख़्यालु उथी पियो पर ॿुधी में ज्ञान हूंदो। संतनि जे सत्संग मां असांखे ख़बर पई त हिन गुण सां हे फ़ाइदो थींदो, हिन अवगुण सां हे नतीजो भोगणो पवंदो, त मन खे उन महिल ॿुधी सां ज्ञान ॾींदो, न ख़बरदार तोखे इहो कमु न करिणो आहे, इहो तोखे विनाशता ॾे वठी वेंदो, त उनखे दॿाए वेंदो। ज्यों अंधकार दीपक परगास,
त्यों गुरु दर्शन देख मन होए विगास। गुरु जे दर्शन सां मन खे विगास थी पवंदो। मां विच में चयो पिए त संतनि जे दर्शन सां पाप नाश थियनि था। चई छो? स्वामी अद्वैत सिद्धांत में स्वामी चिदाकाशी हेमराज साहिब जन लिखियो आहे, मुज़फ़रगढ़ जा, जंहिं चिदाकाशी पंथ ठाहियो। उन मां हिकु संत निकितो स्वामी परमानंद। उन जा 3 शिष्य थिया, स्वामी रामानंद, स्वामी ज़ौकीराम कराची, स्वामी बोधराज हैदराबाद। बसि वरी उहो पंथ वधी न सघियो। उनजो पुटु मुंबई में रहे थो, स्वामी रामानंद जो। मां मिली आयोमांसि, उनजी हिकु न्याणी बि सत्संग करे थी। बोधराज जन खे हिकिड़ो पुटु हुयो, लखनऊ रहंदा हो, चोलो छॾे। उनजी माता सां मां बम्बई में मिलंदो आहियां, माता सीता सां। ज़ौकीराम शादी न कई हुई। त लिखियो त संत खे कोई पापी नज़र नथो अचे। संत जे दर्शन सां पाप नाश थियनि था। चई छो था थियनि? चई संत जी दृष्टि में कोई पापी कोन्हे। छो जो संत जी वॾी शेवा संसार जे लाइ इहा आहे त ब्रह्म दिसे, ब्रह्म सुणिए, सब ब्रह्म दृष्टि आया। पाण ब्रह्म स्वरूप आहिनि। ब्रह्म में अगरि निष्ठ थियल आहिनि त जंहिं उनजी नज़र वेंदी, उहो उन वक़्तु ताईं उन्हनि खे संसार खां बचाए रखंदा। बसि उहो पंहिंजी दृष्टि सां एतिरो तासरात बणाए रखंदा, चाहे अखियूं ॿुटी पयूं हुजनि, चाहे अखियूं खोलनि। असांजी वृत्ति ओॾे हुजे। असांजो सार्थक वेहण बि तॾहिं आहे त अखि खुले त संत जे दर्शन ॾे, जे बंदि थिए त अंदरि स्वरूप में ध्यानु हुजे। जो कॾहिं न त पंहिंजा ज़िम्मेवार पाण पोइ असां पोइ नदी ते कंठे ते वेठे खां पोइ बि असां इहो वंछत रहिजी वेंदासीं। असांजो मन हेॾे होॾे वियो। असां माण्हू करण न आया आहियूं, असां ॿियो ॾिसण न आया आहियूं। जंहिं संत लाइ आया आहियूं, असांजी नज़र ओॾे हुजे। मन एकाग्र थींदो। एकाग्र थियण सां पंहिंजो पाण शांति जी अनुभूति थींदी, अंदरि आनंद जी अनुभूति थींदी। ज्यों अंधकार दीपक प्रगास, गुरु दर्शन देख मन होए विगास। मन प्रफुल्लित थींदो। ज्यों महा उद्यान मह मार्ग पावे, बियाबान में रस्तो भिटकी वञे, अगरि उनखे रस्तो मिली वञे त केॾी उनखे हृदय खे ख़ुशी थींदी। त्यों साधु संग मिल जोत प्रगटावे। जोत कहिड़ी? ज्ञान जी जोत। कहिड़ी? हाँ, संतनि जी वॾी शेवा इहा वाणी जी शेवा आहे, जो उहा वाणी ॾेई करके माण्हू खे चिंता खां, शोक खां, भव खां, केतिरनि उन्हनि वीचारनि खां हटाए करके उहो सही रस्ते लाइ था छॾनि। हा पुटु, कहिड़ी ॻाल्हि आहे? बसि तूं हीअं कर वञे। बसि श्री राम। त्यों साधु संग मिले, बसि मन मिले। बसि जेका साईं जन चयो पहिरियों, मन मिले। मन असांजो ॿुधे। पढ़ण वारे जो पाण तॾहिं आहे जो पंहिंजे मन खे ॿुधाइण लाइ पढ़े। पोइ ॿुधण वारा पाण ॿुधाए, उनजे अंदरि बि कुझु वेंदो। हा, पढ़णु सम्झण जे लाइ, सम्झणु करण जे लाइ। पढ़ण जो मक़सदु आहे उनजे अखरनि जे अर्थ खे सम्झणु। अर्थ खे सम्झण जो मक़सदु इहो आहे त मुंड खां वठी चाहे वेद, शास्त्र, पुराण, धर्म ग्रंथ जेके बि आहिनि, उहा विवेक जी ॻाल्हि कनि था। विवेक जी ॻाल्हि माना सत्य छा आहे, असत्य छा आहे। सत्य ते हलंदे त हे परिणाम थींदो, असत्य हलंदे त हे परिणाम थींदो। असां हिते चऊं त असां सभा में कंहिंजी गिला छो कयूं? तव्हां वेद, शास्त्र, पुराण ॾिसो, सभु गिला ऐं नेकी सां भरियल आहिनि या छा सां भरियल आहिनि? हिन धर्मात्मा राजा हीअं कयो त हीअं थियो, हे राजा हीअं पापी हीअं थी हलियो, हे कर्म कयईं त हे नतीजो पातईं। ॿियो छा भरियल आहे? सभई पुराण पढ़ो। कीअं? हरणाकश हीअं कयो, हरणाकश हीअं कयो, इहा गिला न आहे? रावण हीअं कयो, रावण हीअं कयो, इहो ॿुधाइबो न त कीअं थींदो? ते फलाणे पुरुष जेकॾहिं हीअं कयो, कॾहिं बि संत ईअं ॿोले वेंदो त अॾे इहो जुमिलो न ॾियूं त संत निंदा कंदा। संत मोह जी बि निंदा कनि त उनजी बि गति थी वेंदी। इहा बि दया उन संतनि जी, जेकॾहिं मोह खे बि यादि कयो अथऊं, इहा असांखे ख़बर हुजे। असां जीअरे बि कंहिंजी निंदा न कयूं। चयो वेंदो आहे मोह जी निंदा न कजे। संत मोह जी बि निंदा कनि त बि उनजी गति थींदी, अॻिलो ईअं सम्झे, उनखे बुरो न सम्झे। संत कंहिं ख़्याल सां प्रमाण असांखे आननि था उन्हनि जो। बाबा अहिड़ा कमु कंदो, हिननि जी हे गति थींदी, असांजी कहिड़ी थींदी? थोरी सम्झण जो ध्यानु रखूं। असां कंहिं बि गुज़िरियल माण्हू जो हितां संत सभा में खणनि त इन मक़सद सां प्रमाण तौरु असांखे सिखण जे लाइ, न की उन निंदा करे रहिया आहिनि। जंहिं दृष्टि सां असां खणंदा, उन दृष्टि सां संत न खणंदा आहिनि।
संत संसार जेको हिकु आईनो रखंदा आहिनि, सुठो हलंदे ॾिसो फलाणो फलाणो सुठो हलियो, असां जीव आहियूं, असां ॿार आहियूं, अल्पज्ञ ॿुधी आहे, त असांखे अञा इन दिलासनि जी ज़रूरत आहे। अबा हीअं सुठो हलिजे, ॿार खे सुठे माण्हू जी ॻाल्हि ॿुधाए करे, ज़रूरु न आहे त सुठे माण्हू जी ॻाल्हि ॿुधाइण सां हे सुठो बणिजी वेंदो या सुठो कर्म करे वेंदो, या त जॾहिं ईश्वर जी कृपा थींदी, छो न सुठियूं ॻाल्हियूं ॿुधूं। वॾा वॾा महात्माऊं ॻाल्हियूं ॿुधाइनि था, हे हेतिरो छोकिरो ग़रीब हुयो, हीअं हलियो, पंहिंजो कर्म कयईं, बादशाह थी वियो, त छा हर माण्हू बादशाह थी वेंदो? न बाबा, पर असां हिन ॿारनि खे सेखारण जे लाइ अल्पज्ञ असां जीव आहियूं। त संत चवंदा हिन हे कमु कयो, बेबेड़ो चढ़ी आयो, असां बि छो न चढ़ंदासीं? जीअं रौदास महाराज गुरु ग्रंथ साहिब में लिखियो आहे, अजामिल पिंगला लुभत कुंचर। अजामिल पिंगला अहिड़ा अहिड़ा पापी, जेके सतयुग में ॿ पापी ख़ासि में ॻणिया अथऊं गुरु ग्रंथ साहिब में, अजामिल और पिंगला माना गनका, लुभत कुंचर ऐं हाथी, गए हर के पास। अरे ऐसे दुर्मत निस्तरे तूं क्यों न तरह रौदास? अहिड़ा अहिड़ा खोटी मत वारा तरिया तूं रौदास तूं न तरंदे हरि जी शरण में वञी करके। अरे कौन को कलंक रहियो राम नाम लेत ही, पतत पवत भय राम कहत ही। ये दिलासान न पोइ करे जेको चवण वारो करण वारो, जंहिं ते प्रभु कृपा करे। हा मुंहिंजा प्यारा, जो महा उद्यान में मार्ग पावे। हा हे संसार भी महा उद्यान आहे, महा उद्यान भयान नगर कर मानिया। तो संतन जे मिलण सां या ज्ञान जी जोत मिले थी। असां इन वचननि खे हमेशह बुद्धि में बणाए रखूं त वक़्त ते असांखे कमु ॾींदा। तिन संतन की बाछां धूर, नानक की हर लोचा पूरन। संतन जी धूड़ वंछित कयूं। हाणे धूड़ जंहिंजो नालो आहे, उहा धूड़ बि अस्तूल आहे, उहा धूड़ बि अस्तूल आहे। उन अस्तूलता जी धूड़ जो अस्तूलता सां वास्तो रहंदो। मन जी निर्मलता मां अॻ में ॿुधायो, निर्गुण उपासना में चरणनि खे वचन सॼो वेंदो आहे। शब्दनि सां शब्द जी शुद्धि करणी आहे, ज्ञान सां अज्ञान जे शब्दनि जी शुद्धि करणी आहे। अज्ञान जा बि शब्द आहिनि, ज्ञान जा बि शब्द आहिनि। त उन संतनि जा वचन खणी करके असां हृदय में धारियूं। थोरो असां इन ते बीह रहूं, धूड़ी लाहिण सां असांजा पाप ॾेई वेंदा आहिनि, थोरी भुल में न अचूं असां। हाँ सदाई इहा भावना कयूं असांजो रोग दूर थिए, संतनि जे अस्तल ते संतनि जी चौकाट थिए, उहा धूड़ लाथीसीं। इन भावना सां मन प्रभु कृपा कंदो, भॻवान जो नालो वठी करके। हा पर संतनि की बाछां धूर। कंहिं जात इहो बि लिखियो अथऊं त हे वेद शास्त्र ग्रंथ सभु रखनि, सभु रखनि। रख रख जी ज़रूरत तेसि ताईं पवंदी आहे जेसि ताईं बर्तन मलियो न वञे। बर्तन जे मांजण लाइ रख खे जमा करे रखिबो आहे। रख में ॿियो कहिड़ो कमु निकिरंदो? जॾहिं बर्तन साफ़ु थियो पोइ रख खे सटियो वेंदो आहे। चई को महात्मा वेद शास्त्र पोथी धर्म ग्रंथ पढ़ी करके रूमाल में वेढ़े रखंदो, हिकिड़े भेरे जे वञे संगत वञे त उहे चारई वेद चइनी खटनि जे पावनि जे हेठां रखी मथां खट ते वेठो आहे। अरे साईं हे खट जे चइसां हे छाछ थी वियो, हुन सां मखणु कढी छॾियोसीं, हाणे छा करे ॾींदा असांखे? हे छाछ ॾुधो असां मखणु खाई छॾियोसीं, हे छाछ आहिनि असां वेदनि जो तत्व कढी छॾियोसीं, हाणे हिननि खे छा कंदासीं? वेद शास्त्रनि खे रख चयूं त अंतःकरण रूपी खे मलण जे लाइ असांखे रख जी ज़रूरत आहे। त वेदनि शास्त्रनि खे रख छॾियूं, थोरो भाव खे ध्यान में रखूं हरबरूं, ॿिए रूप सां न। त धूड़ मां तॾहिं हेॾे फेरिया आहियां वचननि ॾे। हा वेद कते बि सिमरत शाब सासत ने पढ़िया मुकत न हुई, एक अखर जो गुरमुख जापे तिनकी निर्मल सोई। उहा बुद्धि उनजी निर्मल थींदी। हे त सोई जो नालो बुद्धि सां वास्तो आहे। श्री राम तिन संतन की बाछां धूर, वचननि ॾे वचननि ॾे। हेॾे हे चरण न पकड़ियो, वचन पकड़ियो, हे हथ न पकड़ियो मथे ते रखो। इहे रखाए रखाए केसिताईं रखाईंदासीं? केसिताईं संत हूंदो, केसिताईं असां हूंदासीं? न बाबा, मन रूपी मथे ते वचन रूपी हथु रखो बसि, जंहिंमें असांजी गति थींदी, जीव जी गति थिए, मन जी गति थिए। हे त सीड़ाइणो थियो, हे गति औरत को बणियासीं। संत वञो त वॾे पंहिंजे रस्ते ऐं असां पहिरें पण बीठासीं। भई पहिरें पाण थोरी थो अचे, तव्हां नमस्कार कयो न। संत आत्मक स्वरूप आहे न, तव्हां हुनखे ॾेई छो था सम्झो? पृथ्वी ते जेको ईंदो उहो त नर रूप में ईंदो। नारायण खे बि अचिणो पियो त बि नर रूप में अचिणो पियो, माता जे घर में अचिणो पियो। तव्हां बसि उते बीठे पंहिंजो नमस्कार कयो बसि।
हिन परिणाम में 2-4 फ़ाइदा आहिनि। न त सिंधी में कहावत आहे, टेक मथो भउ लथो। गुलाम मन जा बणिया पिया पर तोखे सर्टिफिकेट ॾियंदा, मथो टेकियंदा, बाक़ी हलंदासीं मन जो। तूं असांखे चओ कुझु न, पोइ तोखे खीर सां पिया धोईंदासीं महादेव बणाए। बाक़ी चवणु कयो, साम्हूं सचु चवणु कयो त पोइ सनेहो ऐं मुराद ख़तमु थी वेंदी। इन जे लाइ संतनि कोठी में वेही करे लिखी विया सभु कुझु वचन। बाबा हे पोइ पढ़ंदा, हिननि खे वणिया त तव्हां ग्रंथ साहिब जो हिकु हिकु शब्द ॾिसो त उहे तीर लॻा पिया आहिनि जो ईअं खून जूं अखां असांखां खून वहे जेकर अखियुनि में, उहे तीर चुभिया पिया आहिनि। पर साम्हूं किथे चयूं, साम्हूं सचु नथो वणे, मन खे नथो वणे, मनोरंजन वणे थो। तिन संतनि की बाछां धूर, नानक की हर लोचा। मुंहिंजी घुरिज जेका मन जी आहे उहा कहिड़ी आहे, वचननि जी। बसि गुर के बचन बसे जीअ नाले, सिमर सिमरत सदा संभाले। लोचा पूर ओहो मन मूर्ख काहे बिल लाइए, पूर्व लिखे का लिखिया पाइए। हाँ, घुर्ज, लोच घुर्ज, मंग। मुंहिंजी मंग पूरी थी वई। तिन संतनि खे बाचऊं धूड़, माना संतनि ॾे आयासीं। चाहे हीअ धूड़ लाइ बि त बि पुॼिबो तॾहिं न, कॾहिं चाइण सां घर मिली वेंदी। पर जेकॾहिं वचन बि त ज्ञान रखियक आहे, धन गुज़रान आहे। त्याग त करिणो पवंदो, धन खपे, दुकान ते वञिणो पवंदो, घर जा ॿार बच्चा घर सॼो छॾिणो पवंदो, ऐं ज्ञान खपंदो त संतनि अचिणो पवंदो। ज्ञान रखियक आहे, धन गुज़रान आहे। त असांखे इहो पहिरियों ॼाण हुजणु घुरिजे त सुरक्षा, पहिरें टपड़नि गॾु करण खां सुरक्षा जो ख़्यालु रखूं। पोइ सोचणो न पए भई मां टपड़ त गॾु कयां थो, इन खे संभाले कीअं सघंदुमि, केतिरी बि जाइ ठाहिनि जो सुरक्षा कीअं रहंदी धंधे जी, हर टपड़ जी। इहा पूरी सावधानी हुजे, छो जो टपड़नि खे ई ख़तरो हूंदो आहे न। मन मूर्ख काहे बिल लाइए, पूर्व लिखे का लिखिया पाइए। मन मूर्ख बिल लाइ छो थो, मन मूर्ख। रुख फारसी अखर आहे, रुख माना मोह। मन जो मोह, जाॾे ख़्यालु ओछो उहो ई करणु, बसि उनखे मूर्ख चइबो आहे। अरे ख़्याल जे रुख ते हलण वारा काहे बिल लाइए, छो जो मन जो वास्तो आहे संसार सां। संसार हिकु परमात्मा जो मनोरंजन ठहियलु आहे। हे परमात्मा हिकु ख़ुशी ठाही आहे, हिकु मौज ठाही आहे, हिकु इश्क़ु आहे परमात्मा जो। हे जेको संसार आहे उहो परमात्मा जी ख़ुशी आहे। मूंखे त लॻंदो आहे असां परमात्मा खे 24 कलाक वेठा गारियूं ॾियूं न, असांखे कुझु न कंदो। ऐं संत बि उहा जो 24 कलाक असां गारियूं ॾियोसीं, असांखे कुझु न करे। पर जीअं परमात्मा जो घर हे वॾो संसार आहे, उन जड़ चेतन खे असां जेकॾहिं किथे बि तकलीफ़ पहुचाई थिए त परमात्मा जो फल ॾेई रहंदो। तीअं संत जे आस्थान ते जेकी बि कुझु आहे जड़ चेतन वस्तु, उनखे असां कंहिंखे बि कष्ट पहुचायोसीं या संत खे न वणंदी। तोसां कोई संत जो माण्हू हलियो आहे, तूं संत वटि फरियाद पहुचाए, पर तूं कंहिंखे कष्ट न पहुचाइनि, उहो कहिड़े बि ख़्याल जा आहिनि, तोखे इहो अधिकार न आहे। छा सम्झियासीं? संत बहितर ॼाणनि था आश्रम कीअं हलाइबो आहे, इहे माण्हू छो रहिया पिया आहिनि, उन छो रहिया आहिनि, उहे बहितर था ॼाणनि पिया। असांखे कोई आंगुर खणण जो उते मथां कोई अधिकार कोन्हे, जीअं संसार जे कंहिं बि माण्हू जे मथां असांखे कोई अधिकार न आहे। ॾिसो गुरु नानक साहिब जे जप साहिब जे पौड़ियुनि में 17, 18, 19 त सतोगुणी पुरुषनि जो वर्णन कयो अथऊं। असंग जप, असंग भाव, असंग पूजा, सतोगुणी पुरुषनि जो। त पिछाड़ी पोयों चयूं कुदरत कोण कहा वीचार, ॿिनि पौड़ियुनि में। ऐं जॾहिं वरी तमोगुणी पुरुषनि जो थोरो सो ईअं चित्रण चितियो अथऊं, असंग मूर्ख अंध घोर असंग। त हिते छा चयूं? नानक नीच कहे वीचार। हाणे छड़ो चित्रण कयो अथऊं, कयूं उन भावना सां गिला बि कान कई अथऊं। हिकिड़ो परमात्मा जी त्रिगुणी सृष्टि रचता जो हिकु रजो तमो ऐं सतो जे में थोरो विचरण कयो अथऊं, चित्रण कयो अथऊं पुरुषनि जो। तमोगुणी बि थोरा थींदा, सतोगुणी बि थोरा थींदा, बाक़ी त सभु रजोगुणी आहिनि। त
इते चऊं त मूंखे कहिड़ो अधिकार आहे जो मां इन्हनि जा बि इहे नाला खणा। जेकॾहिं मां इन्हनि पुरुषनि जी एॾे मुंहिंजी दृष्टि वई त असंख्य मूर अंध घोर, त पाण साहिबु अॻ में उन्हनि खे पाण जी लिस्ट में आणे वियो आहे त नानक नीच कहे वीचार। इहे नीचनि जो कमु आहे जो मुंहिंजी नज़र इन्हनि ॾे वई आहे, जो मां इन्हनि जी गिणती करणु शुरू कयां थो, मुंहिंजो छा वञे। त संतनि जो जेकी बि आहे उन में कोई हस्तक्षेप न थिए। केतिरा केतिरा ईअं रहिजी था वञनि पिया, केतिरा हे संतनि वटि हे माण्हू हीअं आहे, हे हीअं आहे, हे अहिड़ा अचनि था। न बाबा, इन ॻाल्हि सां न। पूर्व लिखे का मन मूर्ख काहे बिल लाइए, हे असां जीवन जे लाइ पूर्व लिखे का लिखिया पाइए। पूर्व जो लिखियो देश काल वस्तु, वेद में चयूं देश काल वस्तु, जंहिंखे सिंधी में चऊं वक़्तु जाइ सबबु। जंहिं वक़्तु जंहिं सबब सां जेकी कमु थियणो आहे उहो थी रहंदो, कोई कंहिंजो कोन्हे, न असां कंहिंजा आहियूं न असांजो कोई आहे। वक़्त ते जेका घटना घटणी आहे उहा थी रहंदी। गृहस्थ में पुत्र और स्त्री हिन पुरुष जा साथी ॻणिया वेंदा आहिनि। परिवार मिलाए कुझु कुटुंब बणिबो आहे, कुझु कुटुंब मिलाए समाज ठहंदो आहे, कुझु समाज मिलाए देश ठहंदो आहे। त स्त्री पुत्र गॾु आहे, पति स्कूटर ते वञे थो पियो, झटको आयो, ज़ाल ऐं पुटु मुआ पिया आहिनि। असांजे फैज़ाबाद में चोथराम राजपाल जा ॿई ॿार, ऐं राम बीठो आहे, सिर चूड़दास गोंडा वारे जो न्याणो, हिकिड़ी थी इकलौती चूड़दास जो। छा कंदो? किथे पति मरी वियो, ज़ाल ॾिसंदी बीठी आहे, ॿारु बीठो आहे। किथे ज़ाल बीठो, पीउ पुटु ॾिसंदा बीठा आहिनि। हिकिड़ो चइजे खणी भई साथ हुजनि, छा कंदा? जंहिं जाइ ते जंहिं घटना ते पहुचणो आहे बसि हो ॾिसंदा पिया, हो गुज़ारे विया। पूर्व लिखे का लिखिया पाइए, बसि हिन जे लाइ असां भुल न कयूं त असां कंहिंखे पालियूं था या असांखे कोई पाले थो। असां कंहिंजा सहायक आहियूं, सभिनी जो सहायक परमात्मा। जॾहिं घर निकिरूं सभिनी खे ख़ुशी वठी करे आसीस वठी सां निकिरूं और उन्हनि खे चऊं बाबा हाणे ईश्वर राखो थींदो और तव्हां बि मूंखे आशीर्वाद ॾेई छॾियो भई तुंहिंजो ईश्वर राखो थींदो, बसि चिंता खां मुक्त। श्री राम। हा, जॾहिं गॾु हुजण खां पोइ बि कोई कंहिंजी रक्षा नथो करे सघे त असां ॿाहिरि हूंदासीं त बि छा कंदो वञी चिंता करण जो मतिलबु। दुख सुख प्रभु देवन हार, बसि प्रभु ई ॾिए थो। त थोरो घबरायूं न। जीअं ॾींहुं आयो आहे त फूलायमान न थी, राति अचण वारी थी, जीअं राति आई आहे त घबरायूं न, ॼाण ॾींहुं अचण वारो आहे। इहो प्रभु जे तरफ़ां अचे थो। दुख सुख प्रभु देवन हार। थोरो टाइम वधी वेंदो, मां तव्हांखे हिकिड़ी असांजे पारस भाग में चइनि विषयनि ते पारस भाग बणियल आहे। पाण सुञाण, जंहिं ते 62 सुफ़ा थियल आहिनि, 62 सुफ़ा पाण सुञाण ते, और 36 सुफ़ा आहिनि परमेश्वर सुञाण। जिन पाण सुञातो उन परमेश्वर सुञातो। पाण सुञाणी आहे परमेश्वर जो सुञाण जी कुंजी। और 400 सुफ़ा आहिनि माया में कीअं रहिजे। और चौथी विषय आहे परलोक सुञाण। अॼु मौक़ो अची वियो आहे मां इहा लाइन ॿुधायां त परमेश्वर जॾहिं पाण सुञाणिजी वियो, उन्हनि पुरुषनि जी पोइ विरती कहिड़ी रहे थी। हाणे मथियों ॿियो पासो कहिड़ो थियो? परमेश्वर सुञाण। परमेश्वर जे सुञाण वारनि जी पुरुषनि जी विरती कीअं रहे थी। कोई दुख आयो, हे दुख ते ॻाल्हि आई आहे। जीअं हिकु पत्र काॾों असांखे आयो, उन पने ते जेके अखर लिखियल आहिनि उन जी दिलि जी शाहिदी आहिनि उहे अखर। कंहिं ॾे बि पत्र लिखिबो त कीअं थींदो, पहिरियों इच्छा उथंदी मां फलाणे ॾे पत्र लिखां, बसि मन कमु करे छॾियो, दिलि में उहो ख़्यालु उथियो मां हिन ॾे पत्र लिखां। जॾहिं लिखणु वेठो त पोइ दिमाग़ जो कमु आहे त शुरूआती कीअं कयां, विच कीअं लिखां, एंड कीअं कयां। 3 नमूना थींदा आहिनि पत्र में। पत्र लिखिजी वियो, कागज़ ते मस सां कलम सां अखर लिखिया विया। मालिक वटि पहुता वञी हुनजी दिलि जी शायदि हुनजी जेका भावना में हुई उहो न अखर पढ़िया। हाणे हेॾे अचूं त तीअं हिन शरीर ते जेको रोग प्रगट थियो उहो पहिरियों परमात्मा खे दिलि में तोखे तकलीफ़ ॾियण लाइ इच्छा पैदा थी। छो जो दुख सुख प्रभु देवन हार।
तो संत जो हमेशा ख्याल वचन ये रहे, प्रभु कृपा सब प्रभु जी कृपा हली रही है। प्रभु जो छो जो तोखे दुख ॾियणु शुरू कई, पोइ प्रभु कंहिंखे हुकुम ॾींदो त जॾहिं दुख जीव खे अचे थो पोइ वञे थो हकीम ॾे। हकीम चए थो वाह पित कफ जे घटि वधि थियण जे करे तोखे हे रोग प्रगट थियो आहे। त जेकी हकीम तोखे चए थो उहो बि सत्य आहे। वयो ज्योतिषी ॾे, उहो चएसि थो हे तुंहिंजे मथां गिरह वेठो आहे, तंहिंजे करे तोखे हे दुख थियो आहे। चयूं जेको ज्योतिषी चए थो उहो बि सत्य आहे, जेको तोखे हकीम चए थो उहो बि सत्य आहे। हाणे ज्योतिषी केरु ऐं हकीम केरु, इन जो थोरो ख़ुलासो ॿुधी वठूं। त प्रभु हुकुम कयो त हिनखे दुख थिए, उन हुकुम ॾिनो गिरहनि खे, माना दिमाग़ खे, भाई अहिड़े नमूने सां चिठी लिखो, अहिड़े नमूने सां इन पने शरीर रूपी पने ते जेके अखर प्रगट थी आया असांखे ॾिसण में, उहा हुनजी दिलि जी शाहिदी आहिनि, दिलि जो भाव आहिनि। त उन गिरहनि खे हुकुम कयो त हिनजी तबियत बिगाड़। उन जी तबियत बिगाड़ण जो उन जो माध्यम बणियो वाह पित कफ। हुननि खे इजाज़त ॾिनी, हे जेका कलम लिखणु शुरू कंदी या कलम दिमाग़ थो लिखे, हथ में जेका कलम आहे अखर उहे थी लिखे जेके दिमाग़ थो चए। कलम पंहिंजे लेखे कुझु न लिखंदी, आंगुर पंहिंजे लेखे कुझु न लिखंदी, जेके दिमाग़ चवंदो उहे लिखंदी। हाणे शरीर रूपी पने ते जेके अखर ज़ाहिर थिया, उहो दुख ज़ाहिर थियो त परमात्मा ज्योतिषियुनि खे गिरहनि खे हुकुम कयो, ऐं असां हिते थोरो पइजी वियासीं त गिरह जो हे अथसि। बाक़ी संतनि लिखी छॾियो त दुख अचण खां पोइ मन जी शांती हली वेंदी आहे, विचल थी पवंदो मन। त नाम तुंहिंजो दुख न लाहींदो, नाम तुंहिंजे मन खे शक्ति ॾींदो दुख जे सहण जी। और दुख दान सां वेंदो, दुख दान सां वेंदो, धन सां वेंदो। जेको होॾे थो धन ख़र्च करे उहो हेॾे खपाए। और जेतिरो मन में नाम में लॻाईंदे ओतिरी दुख जे जो जेको दर्द आहे, दर्द मन खे थींदो आहे, दुख शरीर भोगींदो आहे। उनजो दर्द तोखे घटि सताईंदो। बसि जेतिरो नाम में ज्ञान में पंहिंजे मन खे रखे ओतिरो दुख घटि सताईंदो। श्री राम। त हिते साबित थी वियो त दुख सुख शहनशाह वसण घोट खे हितां फुलड़ी निकिती, हितां चूंडो निकितो, उनजो उपचार न कयो साईं। आख़िर कीअं पइजी आहे, उहो कीअं किरण लॻा, वरी कीअं खणी करे उते विझी छॾनि। सम्झियासीं? तो परमात्मा जो ॾिनल हिकु प्रज़ेंट, सूर सख़्तियूं सालकनि खे मुहिब महिमानियूं मुका। सूर सख़्तियूं सालकनि खे, अहिड़ा सालक पुरुष मुहिब महिमानियूं मुका, उनजी कृपा आहे। जो बनावे आ प्रभु तव्हां पर राज़ी रहो। राज़ी जो शब्द मन सां वास्तो आहे, शरीर सां कोन्हे। पर राज़ी रहो जा बनी साहे भली यूं सदा मुख से कहो। मुख सां ॻाल्हाइणु तॾहिं थींदो जॾहिं कोई साम्हूं ॻाल्हाइण वारो हूंदो। हर हिकु ईअं कोन चइबो पियो मां सां भली थी आहे, भली थी आहे। कोई पुछे थो साईं छा आहे तोखे, साईं हे दुख पंहिंजो हे कीअं, बाबा सभु भलाई आहे, प्रभु जी भलाई आहे। हथों तुंहिंजे वातों इहो निकिरे भलाई आहे, भलाई आहे, एतिरे में भलाई आहे, एतिरे में भलाई आहे। रज़ा में राज़ी रहण वारो ई भलाई भलाई चवंदो। तंहिंला साबित चवनि था मन मूर्ख काहे बिलाए पूर्व लिखे का लिखिया पाए। बसि भॻवान जी गीता जे अनुसार हे साईं शरीर छो मिलियो आहे, चई पूरब ले शुभ अशुभ जे कर्म भोगण लाइ हे शरीर मिलियो आहे। शुभ जो फल सुख, अशुभ जो फल दुख, तोखे भोगे ई रहणो आहे। तुंहिंजे न चाहींदे तो वटि दुख न अचे ऐं सुख चाहींदे तो वटि रहे असंभव आहे। पंहिंजे टाइम सां सुख ईंदो, पंहिंजे टाइम सां दुख वेंदो। तूं गुज़ारणो सिख, सत्संग इन जे लाइ आहे। दुख सुख प्रभु देवनहार अवर त्याग तूं तिसे चितार। नथो सहणो थिए त वरी उन साईं खे यादि कर। संत मत में हिकिड़ो ई उपाउ ॾसियो अथऊं, कहिड़ो? रोइण जो। फ़क़ीरी लाइन में, संत लाइन में हिकु क़दम ते कोन हलियाऊं, संत लाइन ते। सचाई इहा आहे जेका अम्मा हर वक़्तु असांखे तबसरे में महसूसु कराए थी त जेके चऊं था छा असां उहे आहियूं, बिल्कुलु न। सचाई
असां केरु आहियूं जेके चई रहिया आहियूं, पर उन चोले जे ख्वारी जे करके कई अचनि था था न, हे दुख आहे, हे दुख आहे, त मुंहिंजो ॾसु ॿियो कोन हूंदो आहे। रोई करे अमृत वेले प्रभु खे ॿाॾायो, बसि बसि, ॿियो कोई बि ॾसु न, कोई बि ॾसु न, बसि। जेका अंतःकरण जी मल चढ़ियल आहे पापनि जी, उहा रोइण सां धोपजी वञे, ॿियो कोई साधन कोन्हे। उन जे लाइ संतनि आशावरी आहे, हिकिड़ा 250 वचन आहिनि, पुस्तक आहे, स्वामी सेवादास महाराजनि लाहौर में थिया आहिनि। उन्हनि हिकिड़ो पॉइंट लिखियो, उनजो दृष्टांत ऐं मां सिद्धांत ॿुधायां थो त हिकिड़ा पीउ पुट वञनि पिया रस्ते मां, कोई खूह पियो वहे, उन में बैल वहनि पिया खूह में। पुट कॾहिं इहो नज़ारो ॾिठो कोन हो, उनखे पहिरियों नज़र आयो त बैल वहनि, उनजी नज़र लाइ छो ओॾांहुं हली वई, पोइ वहनी वहनि पिया, वहनी वहनि पिया, त चए थो पीउ खे, बाबा हे बैल विश्राम नथा वठनि, हलनि ई हलनि था। पीउ थो चवनि, पुट इहे बैल चाहिनि था असांखे आराम मिले, पर जेको मालिक जंहिं लाइ इहो वहट ॿधो अथई पंहिंजी ज़मीन खे पाणी ॾियण लाइ, जेसिताईं हुनजो कमु पूरो न थींदो तेसिताईं बैलनि खे छॾींदो न, बेंदा वरी लकण हणंदो। इहो दृष्टांत आहे। सिद्धांत इहो आहे त हर हिकु मनुष्य आराम चाहे थो, पर जेको कर्म जो चकर आहे न, उहो उनखे विश्राम करणु न ॾींदो, उन जाइ ते पहुचाईंदुसि कंहिं बि ख़्याल सां, उहो उनखे भोॻाए रहंदो। कीअं त मथां हिते प्रशन हलियो त आख़िर उहा स्थिति अणवणंदड़ असांजी कीअं कटिजे। चए साईं में रोइणु शुरू कयो, उन रोइण सां उहो कर्म कटिबो ऐं 2 फ़ाइदा थींदा। आईंदे जो तुंहिंजो रस्तो खुलंदो। साईं हेॾे वञा थो कम सां, कोई मूंखे नौकिरी नथी मिले, हिन ॾे वञा थो, हिन ॾे वञा थो, नथो थिए। बाबा रोई साईं खे ॿाॾाए, जंहिं रोज़ी जे मालिक तोखे शरीर ॾिनो आहे, तोखे रोज़ी ॾींदो। रोइण सां तुंहिंजो कर्म कटिबो ऐं आईंदे जो रस्तो खुलंदो। बसि इहो फ़ाइदो थींदो। तूं रोई करे साईं खे ॿाॾाए जे किथे वेंदे न किथे तोखे रोज़ी मिली वेंदी। कृपा थी अथसि जो सत्संग में वेठे हुनखे रोइण थो अचे, जेतिरो रोए, ढो करे रोए, रड़ियूं करे रोए, पर रोइण तुंहिंजो हे त सत्संग में असांखे वचननि जो असरु पियो, पर कंहिं दुख जे लाइ तोखे रोइणु थिए थो या साईं जे इश्क में रोए थो, उनजे कंहिं दुख जे करे रोए थो। जीअं ॿियो न ॾिसे, ॿियो न ॾिसे, ज़ाल न ॾिसे, पुटु न ॾिसे, हा जेकॾहिं आवाज़ु अचे थो त निकिरी वञे ॿाहिरि झंगल ॾे, ओॾे रड़ियूं करे रो वञे, कोई मना न आहे। हा रो, बसि रो। हा खिलणु ख्वारी आहे बाबा, हा खिल तॾहिं जॾहिं खटी हले। हे अॼु जूं असां जेके कामनाऊं चिंताऊं एॾियूं बिना वजह जे भरे छॾियो न मग़ज़ में, उन जे लाइ हिकिड़ो खिलणु अॼु जे युग जी हिकु मांग थी वई आहे, जंहिं लाइ संत खिली करके उनखे ख़ुशि कनि था। न त खिलणु त ख्वारी आहे। संत मत में, फ़क़ीरी मत में तव्हां सिंध जे सूफ़ियुनि जो कंहिंजो बि फोटो ॾिसो तव्हांखे खिलंदो मिले। अॼु जे कलयुग जी अंग्रेज़ी दिशा इहा अची वई आहे, जेका ज़रूरत पइजी वई आहे, जो उनखे खिली करके खिकार करणु, हुनजो थोरो बोझो लहे, हुनजी चिंता लहे। हा बाबा, तव्हां फिल्मुनि में ॾिसो, जेको खिलंदो आहे घणो, उनखे पागल सॾियो वेंदो आहे या सुठो सॾियो वेंदो आहे? पागल खिलंदा आहिनि या सुठा खिलंदा आहिनि? संत जो जेको धर्म आहे, मन प्रसन्न चित्त रहणु, हर वक़्तु प्रसन्न चित्त, जहिड़े हाल में, हर हाल में प्रसन्न चित्त रहणो, इहा इजाज़त आहे। अवर त्याग तूं तिसह चितार, जो कुझु करे सोई सुख मान, जेकी करे उनखे सुख करे मन। भूला काहे फिर अजान, अणजान भुलिज न, बसि जेकी प्रभु करे। छो जो जॾहिं दुख अचे त हुकुम इहो कयो अथऊं त पाण खां वधीक दुखनि वारे खे ॾिस। जॾहिं साईं तोखे सुखनि में मथे चाढ़े त पाण खां वधीक सुखनि वारे खे ॾिस। अड़े छा ते तो अहंकार करे? तव्हां ॾिसो, जेके जेके वॾी विभूति वारा हूंदा, संपत वारा, वॾे वॾे, उन्हनि जी गंभीरता ई केॾी, उथण वेहण जी गंभीरता ई केॾी। जंहिं बि खेत्र में मथे उथियल आहे, वॾो ऑफिसर आहे, वॾे धन वारो आहे, वॾे कला वारो आहे, कंहिं बि खेत्र में उहो ओतिरो गंभीर हूंदो, ओतिरो गंभीर हूंदो, ओतिरो गंभीर हूंदो। तंहिं लाइ फड़फड़ न कर, जेके थोरो धन आयो थी त पाण खां वॾनि खे ॾिस, उहे कीअं था हलनि। ऐं जॾहिं दुख अची वञे त पाण खां हेठि खे ॾिस, वरी बि प्रभु जी कृपा आहे, मूंखे एतिरो त ॾिनो अथई, हे वीचारो हीअं त रोटी खाए, वरी बि मूंखे साईं हीअं त हलाए थो। शेख सादी साहिब जे लाइ सूफ़ियुनि जो सरताज ॻणियो वेंदो आहे, शेख सादी साहिब कंहिं वक़्तु ॿाहिरि निकितो, वारियासो मुल्क हुयो ऐं पेर वारी ते पिया, उस हुई, तपत लॻी, सिर्फ़ु मन में ख़्यालु आयो
छो जो अहिड़ो कोई संसार में पुरुष न आयो आहे जेको भुलो न आहे, पर अंतरो इहो आहे त गुरमुख खे माया में भुलाए जल्दी चमाट हणी वठंदो आहे, ॿाहिरि कढी वठंदो आहे और पापी खे डिघी वाग ॾींदो आहे। जॾहिं हुनजो घड़ो भरिजी वेंदो आहे तॾहिं हुनखे किराईंदो आहे। इहा भुल हरे खां थी आहे। साॻे भगत प्रहलाद खां थी आहे। कयूं त भॻवानु विष्णु खे चई विधो त मुंहिंजे पीउ खे मारियो अथई, कॾहिं उनखे भुल अची वई आहे। ध्रुव खे भुल अची वई, जेके ॿ ख़ासि टाप जा भगत ॻणिया था वञनि पिया। जॾहिं उत्तम खे यक्ष मारियो आहे तॾहिं हे वञी करे के यक्षनि में टाकड़ो विझी छॾियो अथई, के ई मारियईं, तॾहिं हुनजो ॾाढो प्रगट थी वियो आहे। भागवत में कथा आहे, ॾाढो मनु प्रगट थियो अथसि। उतानपाद जो पुटु ध्रुव और मनु ॾाढो चयोसि पुटु हिकिड़े यक्ष तुंहिंजे पिता खे भाउ खे मारियो आहे, तूं एॾो क्रोध कपा हेतिरनि यक्षनि खे मारे छॾियो अथई। भुल अची वई न, बदिले जी भावना अची वई, गुरमुखाई वई हली न, भक्ति हली वई न। चोथों तूं सहन कर, पर न त बि जेतिरी अॻिलो भुल करे थो, क़ुर में ई आयल आहे त जेकॾहिं हिकु गार ॾिनी अथई त हिकु ॾे, बसि नथो सहन करे, उनजी ॿ न ॾे, पर थी कोन सघंदो। हा, रिएक्शन जी सीमा न थींदी आहे। कौन बस्त त पोइ जॾहिं पेर थोरो थियो त मन में आयुसि, जेकर जुती हुजे हा, बसि जीअं आयो मन में तीअं साम्हूं जे ॾिठे ते हिकिड़ो पिंगलो उन वारी ते पियो वञे, बसि तंहिं महिल झटको अची वियो, चमाट लॻी वई। अरे साईं चङो थियो, मूंखे वरी बि पेर त ॾिना अथई, जे मूंखे उहो इहे न ॾियां त मां छा कयां। मन पंहिंजो पाण नियंत्रण में अची वियो। राम तंहिं लाइ तरी साहिबु चवंदा हिते, जो कुझु करे सोई सुख मान, भूला काहे फिरहे अजान, कौन बस्त आई तेरे संग, हो लपट रहियो रस लोभी पतंग, लोभ जे रस में अची वियो आहे। ओहो लोभ में तूं पतंग थी उन लोभ में जली रहियो आहे। बाणी में साहबनि चयो, लब लोभ लहर निवारणं, लब लोभ, 8 पद जो शब्द आहे गुरु ग्रंथ साहिब में। लब माना खाधा, हर हिकु इंद्री जी पंहिंजी विषय आहे, इहा लब थी वियो। वरी उहा प्राप्त थियण खां पोइ तृपति किथे, वरी हुनजो लोभ थो वधे, अञा मिले, तृष्णा, आशा खां पोइ तृष्णा। लब लोभ लहर निवारणं, मन मां इन वासना जी छिक और तृष्णा, इनखे निवार। हाणे हिकु पासो निवार, और हर नाम रास मनंग, मन खे हरि नाम सां पूरण कर, बसि पूरण कर त पोइ मन मरी वियो। मन मरंदो कोन्हे, मन शुद्ध मन थी पवंदो आहे। संतनि जो मन शुद्ध मन थी पवंदो आहे। मन जा ॿ रूप आहिनि, संकल्प ऐं विकल्प। संतनि जो मन विकल्प न आणींदो आहे। गुरु नानक साहिबु जिते इच्छा कई उहा त संकल्प हो न, जिते इच्छा कोई हिते पहुची विया, कोई विकल्प न आहे। असां हिकु लंडन जी सीन टीवी में ॾिठीसीं, मन चाहियो जेकर मां ॾिसां, वरी सोच में आयासीं कीअं